अदा अदा तू बाहर न वञ। मां हिते घर में अकेली डिॼां थी। खौफ न कर मुझे भेण, मां हिते ई ॻोठ में आहियां, ॿाहिरि कोन थो वञा। अदा जॾहिं को कमु कोन अथई त पोइ ॿाहिरि वञण जी कहिड़ी तोखे ज़रूरत आहे? कमु आहे तॾहिं त वञा थो मुंहिंजी भेण। कम सां वञी तो न, पोइ मूंखे पूरी पक आहे त तूं सॼो ॾींहुं घर में कोन ईंदो। मां ॻोठ में ई आहियां, ॻोठ खां ॿाहिरि कोन वेंदुसि। हिन करे तूं सम्झ त मां घर में ई आहियां। अदा तूं घर में वेहंदे त मां सम्झंदसि न। ज़रूरी कमु आहे तॾहिं थो वञा, त तोसां गॾु घर में वेही रहां। इहो तूं ॿुधाए, तूं केसि ताईं वेंदे अदा? रईस जे उतार ते। अदा हिन महिल रईस जी उतार ते? जॾहिं त रईस त तोसां ठहे ई कोन थो। मां रईस सां ठाह करण जी कोशिश पियो कयां मुंहिंजी भेण। अदा मूंखे कान थो लॻे त तूं रईस सां ठाह करण जे लाइ थो वञे। बाक़ी छा मां कूड़ थो ॻाल्हायां? अदा ॻाल्हि कूड़ जी न आहे, पर मां घर में अकेली डिॼां थी। तो मां लोह थी वियुसि। घर में कहिड़ियूं बलाऊं आहिनि जो तूं डिॼी थी? वारी भली जेकॾहिं मूंखे खौफ थियो न, मां घर में अहिड़ियूं रड़ियूं कंदीसि जो रईस जी औताक ताईं ॿुधण में ईंदई। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।